नाज़रीन, अवामी न्यूज़ पर अवांखे अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खाई ऐं भरपासे में माकड़ मार स्प्रे न थियण ख़िलाफ़ आबादगारनि जो खिपरो उमरकोट मेन रोड ते धरणो। टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक कयो वियो। धरणे सबबि रोड जे ॿिन्हिनि पासनि तां ईंदड़ वेंदड़ गाॾियूं बीहजी वयूं। आबादगारनि जो चवणु हो त जेसीं ताईं माकड़ मार स्प्रे न करायो वेंदो तेसीं ताईं एहतिजाज ख़त्म न कयो वेंदो। हिकु चकर अवांखे ॿीहर ॿुधाईंदा हलूं त खाई ऐं भरपासे में माकड़ मार स्प्रे न थियण ख़िलाफ़ आबादगारनि जो खिपरो उमरकोट मेन रोड ते धरणो। टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक कयो वियो। धरणे सबबि रोड जे ॿिन्हिनि पासनि तां ईंदड़ वेंदड़ गाॾियूं बीहजी वयूं। आबादगारनि जो चवणु हो त जेसीं ताईं माकड़ मार स्प्रे न करायो वेंदो तेसीं ताईं एहतिजाज ख़त्म न कंदासीं। इन हवाले सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे फिदा हुसैन मरी। जी फिदा हुसैन, कहिड़ा तफ़सीलात आहिनि? वॾी महिरबानी फिदा हुसैन मरी तफ़सीलात काॻा करण लाइ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।